तन जो दरिया साईं बानो बेगम त हाणे नौकिरियण जे साम्हूं बि मुंहिंजी इज़त किराए छॾी आहे। हाणे हू त मूंखे घर मां कढण थी चाहे ऐं तव्हां हुनखे रोकियो नथा। जुलेखा तू बानो जी शिकायत ऐं बानो वारी तुंहिंजी शिकायत ये ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त तूं सही आहीं या बानो सही आहे। माना इन जो मक़सद त मां तव्हांजे साम्हूं कूड़ थी हणां। ये त मुना है तू कूड़ थी हणी इन वारी बानो थी कूड़ आहे। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तव्हां ॿिन्ही सां असल में बेधन कहिड़ी आहे। साईं असल में इहो ई मसलो आहे। मां ऐं बानो बेगम गॾु कॾहिं बि रही न सघंदासीं। साईं ही घर मां बि न छॾींदमि। जे बानो बेगम जिद करे सघे थी त घटि मां बि न आहियां। तव्हां ॿिन्ही जे करे मां अज़ाब में अची मुंहिंजो सुकून बर्बाद खुदा जे वास्ते ॿई पंहिंजो पाण में निबिड़ो मुंहिंजो सुकून बर्बाद न कयो। अहिड़े घर में असांखे परेशान न कयो। सुकून सां रहण ॾियो मूंखे आराम सां रहण ॾियो। तो जो पीएस सां वॾो धोखो करियो तो सिर्फ़ ऐं सिर्फ़ मूंखे इहो ॿुधाए तुंहिंजे दिलि में छा आहे। मूं तोखे कॾहिं बि धोखो ॾियण जो न आहे सोचियो अथई पर वफ़ा त तुंहिंजी रत में ई न आहे। पोइ तूं धोखे ॾियण जो कीअं न सोची। मूंखे बाबा मजबूर कयो पोइ मां छा थी करे सघां। मुंहिंजो रिश्तो जॾहिं तोसां थियो त यकीन कर दिल पर मां इलाही ख़ुशि हुयसि पर बाबा मुंहिंजो रिश्तो गुलू सां करायो। मूं मथां ज़ोर रखियई त तोखे शादी गुलू सां करणी पवंदी। मां गुलू खे नचाईंदी हुयसि पर हुन सां शादी करण लाइ बाबा मुंहिंजे मथां ज़ोर रखंदो रहियो। जेकॾहिं तूं राज़ी आहीं त पोइ हलूं हाणे कोर्ट में ॿई निकाह कयूं। हा मां त राज़ी आहियां त मुंहिंजो निकाह तोसां थिए। कोर्ट में हलण जी कहिड़ी ज़रूरत आहे। बाबा अचे त हुनखे राज़ी करे वठंदासीं। जेकॾहिं पिणहें खे राज़ी थियणो हुजे हा त कॾहिं जो राज़ी थी वञे हा पर उहो राज़ी कोन थियो। बाबा खे राज़ी करण मुंहिंजो कमु आहे। इन करे असां कोर्ट में हली निकाह कयूं था। जॾहिं तुंहिंजो पीउ आयो पोइ ज़ाहिर आहे हिन शादी खे क़बूल कंदो। इन करे सुभाणे ई वञी मां वकील सां मिली सलाह मशवरो कयां थो। उन खां पोइ तूं को बि बहानो न करी सम्झी न। ड्राइवर फिर ड्राइव भागा चलता तो मलुका तो खाई मुखा को वधी के भागवा है। अरे फिर ड्राइव पिछन न धूड़ मथे में वो कम वाली गाल अग में करी है ना। कोन पियंदा चाचा ना भाई ये कोन पियंदा ओके जो दिखाओ आओ ते आगे का बधी खनिया चाचा नवाब कने हुकुम करें बधी खनिया जाऊं तो सब सरकार ने नंजी जड़न गाल शादी ते रसी वो खणी ना हो। हां तो जाओ तो चाचा नवाब हलूका के लख रेड दे पक्को करे छजो बाव जरा लख मलूका के दियो असवाल कब्जो न छाड़ा सकू। हां वो लख बियो अज कब्जो न छाड़ा तो पचा थिलो मलूक को डाडो मुर्स थोड़िया लख रुपयो खाई मिलो आओ तू सुजी दियो आ तो पाले छपा खाइंदो। हां उने जागा ना पाले जेकरे शायद इन्हनि नहीं तो जगह खाली कराए सघंदासीं। तो तूं फिलहाल जगह जी लिखत त पाण था न। हाँ तो जगह जा मालिक पाण था तूं न तो पोइ तो छा सोचियो आहे थाती तूं कोर्ट में हली मूंसां निकाह करण लाइ तयार आहीं या न। जेकॾहिं कोर्ट में असांजो निकाह थी सघे थो त मां तोसां निकाह करण लाइ तयार आहियां। जॾहिं तूं चवीं हलो। जेकॾहिं तो ते हली इहो बयान ॾिनो त मां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां निकाह कयां। ज़ाहिर आहे हाणे ईअं ई चवणो पवंदो न। बाबा जो बि को ॾस पतो न आहे। इहा बि ख़बर न आहे त बाबा ज़िंदा आहे या हुनखे सुल्तान वारनि मारे छॾियो। जेकॾहिं मां तोखे छॾे ॾियां त पोइ केरु आहे जेको मुंहिंजो सहारो बणिजंदो। मां ई तुंहिंजो सहारो बणिजंदुसि। तूं रुगो मूं सां भरोसो रख। मूंखे तो मथां पूरो भरोसो आहे दिलबर पर मां तुंहिंजो एतमाद तोड़ियो आहे। तोखे हाणे मूं मथां भरोसो न बीहंदो। दादरी मुंहिंजो जो ॾाढो नरम आहे। तोखे मूं मां का बि शिकायत न मिलंदी। मां तोखे एतिरो प्यार ॾींदुसि जो तूं हुनजो अंदाज़ो बि नथी लॻाए सघीं। दिलबर
हर औरत के एक प्यार करण वारो मुड़स घुरिजे। जेकरे तू मूंखे प्यार ऐं मोहब्बत ॾीं थो त मां ख़ुदा खां ॿियो छा घुरंदसि। तव्हांखे केतिरा दफ़ा चयो अथमि तब तव्हां सुधरण वारा न आहियो। काथो वञी पिन सिंगे टुकुर पंहिंजे पेट में बि विझो, असांखे बि आणे ॾियो। पर हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, हाणे ॿीहर मुंहिंजे घर जो रुख कयो अथव न त टंगू भंगी छॾींदीसांव। मुंहिंजी राणी इहो ई त टिकाणो आहे, ॿियो भला असां काॾे वञूं? अरे ने मलूकड़ा हाणे ये घणा ॾंद न कढ त भञाए न या पटरी। दंद लिका मलूक दंद लिका निशानी जो त गरो थई। शादी वारी रात कोड़ल के एड़ा डडा ही मुको ही अज तई मंड काई दे तो इन तो ही पटरी झोली में पई हो जाई। अरे एडन भागा कूड़ छतराणी मुके कदे सियाणी मुको आयो न पो तो के छा थियो देखो ही रोंपो कंदो तो वधी ढंग सा सियाणी ए हाने गाल के ता घुमाइनी किसी जाती हणी न पातर। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मां ई कोड़ो घर था वञे, काथो वञी पिनी सिनी ॿ टे रुपया बि खणी अचो ऐं मानी बि वठी अचिजो, पोइ घर अचिजो। न त ॿुधो था न, मां सियाणी विझंदी मां वर थे पके में पाणी, असली घर न छॾींदीसांव। मुंहिंजी राणी थोरो त तरस, गर्मी लॻी पई आहे, हिन महिल काॾे वेंदासीं? मां त चवां थो घड़ी झट घर हली अञा बि निंड कयूं। मुंहिंजी राणी तव्हां हुते आराम कयो, मां शाम जो कुझु न कुझु करे ईंदुसि, घबरायो छो था? मुंहिंजी राणी मुते यकीन कर, परेशान न थी, मां वेठो आहियां न। अरे एडन भागा वञो ॿाहिर तो पीनी सिनी टुकुर खणी चो ऐं हा अॼु ॾींहं खां पोइ मुंहिंजी ज़ाल खे राणी न चइजे, थके न पातर। राणी न चवां ॿियो छा चवां? कूंज चवां, परी चवां, राणी चवां या आसमान जी का हूर चवां? चाचा निजाम काॾे तकिड़ो त खणी धू कयूं थो वञे, ख़ैर त आहे न? बाबा थोड़ा ॾींहं कम ओॾे तो वञा ॿुध तोखे त दिलबर ॻोल्हींदो थो वठे। हा ॻोल्हींदो हूंदो। पोइ हल भला तोखे दिलबर वटि छॾे अचूं। बाबा मूंखे ॿेतर बि कम आहे ओॾे छो वञे? दिलबर त चयो त जिते बि हथ अचे त मूं वटि वठी अचिजो। न न ओॾे न लॻस ॿियो त ख़बर तव्हां भला पुलिस वारा आहियो छा? ईअं ई सम्झ न तो हला छा कने ॿुधा। छा तू वरियाम खे तो चैलेंज करे? वरियाम खे अॻियां थी हल। छॾ बाबा छॾ मुंहिंजे भाउ खे, न ॿुधी छा? हथ कढ मुंहिंजे भाउ मां। नथो कढां हथ, छा कंदे तूं? हथ नथो कढी न त पोइ भॼी जा न, मुड़ुस माण्हू थी होॾे जा। ओ भारे ओ मछवारो एले तो मारे असां त वॾी फशरी आहे, हे त रड़ियूं करे करे ॻोठ सॼो गॾु कंदो। अचो त हलूं। असां चवी सच तो आ ऐसे वॾी खिट, अचो त हलो अते रड़ियूं करे सॼी ॻोठ में गॾु कंदो। निज़ाम सां पुॼंदा, हिननि खे ख़बर ई कान्हे का त निज़ाम नांग आहे नांग, जंहिंखे कखे तंहिंखे मौत चखे। बाबा सही हो किथां जो इंसाफ़ आहे? हिकिड़ो लोठियो माण्हू 70 राज लताड़े असांजे घरनि मां धिका ॾेई ॿाहिरि कढी। जड़ा इहो कंहिंजी ॻाल्हि पियो करी तूं? बसि इन कारे कुम नवाब जी, ॿियो वरी कंहिंजी? नवाब जी? अरे नवाब खे घर त तो लिखी ॾिनो न, मूं त लिखी कोन ॾिनोमांसि न। बाबा साईं अर्ज़ु इहो आहे त तव्हां भले मूंखां भले साईं ते हथ रखाए ॼाण यार सब यार छतिया के हा सब कूड़ा यार कद कूड़िया बस कर नहीं तो साउ ठगी किए कंदो? असे तवात्मा के दाह खणी आया आपा जी बेइज्जती त कोन कराना है वाला छोड़। हां अरे सच तो के दुखियो लगो छा? बाबा से तवा ही सच मां कूड़ो कूड़े मुखे सिर्फ इहो ॿुधायो त तव्हां मुंहिंजो फ़ैसिलो कंदो या मां कयां थाणी? ॿुधी जाड़ा ॻाल्हि थी सिधी, जेकॾहिं थाणे ते वञी थो न का बि झल पल न आहे, बाक़ी जे तव्हीं पाण में नथा निकिरो त वञी हिक ॿिए जा मथा फाड़ियो, हुन में मुंहिंजो कुझु बि न वञे। ठीकु आहे, नवाब जा नियापो कयां थो, 2 ॼणा अचिजो त अॻिते फ़ैसिलो कंदासीं, पोइ ॾिसूं केरु थो ॾोही थिए। कोशिशि कंदुसि तव्हां में ठाह करायां,
नथा निबरो पाण में तो पोइ वञी हिक ॿिए खे थाणे ते टकराइजो। तव्हां ॿई गॾिजी भल मूं खिलाफ गोहराम खे भड़कायो पर मूंखे को बि फर्क कोन पवंदो। इहा त असांखे बि ख़बर, तूं जहिड़ी का बि निरकी कोन हूंदी। तूं घणी मुंहिंजे लाइ सियाणी न थी, फज़ीलत जो ॻाल्हाए। जेकॾहिं न मोड़ीअ न त धिका ॾेई न घर मां कढंदीसांइ। छा तूं मूंखे हिन घर मां धिका ॾेई कढंदीअ? तूं मूंखे हथ त लाइ ॾेखार। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त भी त मां तोखे ॾिसां थी। खुदा जे वास्ते पाण में न विड़ो, छो जी मुंहिंजे घर खे दोज़ख बनायो अथव? चाची, हिन घर खे दोज़ख मां न पर हिन दुआ बनायो आ। जेसी ते ही हिन घर में रहंदी न, हिन घर जो सुकून बर्बाद रहंदो। न तहां सुख सां रही सघंदो न वरी मां। तुझे अचण खां पोइ इहो घर दोज़ख बणजी चुकियो आहे। सदोरीअ खां अॻु तो हिन घर में बाहि घटि न ॿारी हुई। मूं तोखे छा कयो चाची? छा वरी छा करे सघंदीअ तूं? हाँ करे छा सघंदीअ तूं? अॼु ताईं बि शुक्र कर त तोखे चाची बर्दाश्त कयूं वेठी आ। जेकॾहिं मूं खिलाफ गोहराम जा कन भरियई न, अहिड़ो त हशर कंदीसांइ जो पंहिंजी माउ जो घर बि हथ न ईंदी। बोलो तू मानी खणी छोरे खे खाराए अच। किथे ईअं न थिए त छोरो भुख ते मरी वञे। हींअर भले भुख ते मरे, रात जो मानी वेंदा। अदा हू बि इंसान माण्हू त जानवर खे पुछियो न आहे। उन्हनि निभागनि जेका असां सां जुट कई आहे न, असुल बंदूक हणण जहिड़ा आहे। असां त रुगो उन्हनि जी हिक वेले जी मानी बंदि कई आहे। अदा भले तव्हां खजूअ खे बंदूक खणो पर घटि में घटि मानी बंदि न कई। गुलू जो तो वारो सालो तोला है दादलो थी वियो आहे। दादलो नाहे पर निभागे मथां राम थो अचे। मानी खणी छोरे खे ॾेई अच, न त ई असांखे बि मानी खाइण कोन ॾींदो। अदा तव्हां त पहिरियों ई मानी खाई ठहो कयूं था, हुन लाइ मां अलॻि मानी तयारु थो करायां। मुंहिंजो सालो मूंखे हुन मथां एतिरो बि रहम न ईंदो। हल अञा जाई नाहे नानीअ मूं वटि। अदा मुंहिंजी शादी थींदी त दादली सां, तूं भले जेको वणे सोचो। दादा न अॼु मां वञी वकील सां मिली थो अचां। ॾींहं ॿिनि में मां ऐं दादली कोर्ट में निकाह कंदासीं। अदा मेरा दादरी का पक त कर, ये न थे जो कोर्ट हली उते वरी फिरी वञई। न अदा कोन फिरंदस। मूं पाण ये चाहियो त मुंहिंजो निकाह दिलबर सां थिए, पर बाबा ये थियण कोन। मां इन रिश्ते खां तू राज़ी त आहे न? चाचा यकीन कर त मां दिल सां दिलबर खे चाहींदी आहियां। इहा त सुठी ॻाल्हि आहे जे ज़ाल मुड़सनि में मोहबत हूंदी त ज़िंदगी सुठी गुज़रंदी। बाबा अलाए छो मूंखे खुटको थो लॻे। ये न थे जो असांजो कमु किटली थी वञे। कादन पुट खुटको न कर, दुआ कर त दिलबर जो घर आबाद थिए, पोइ तुंहिंजे शादीअ लाइ बि सोचूं। बाबा जेका मां त दिलबर जी हालत ॾिठी आहे न, बाबा मुंहिंजी त तौबा थी वई, शादीअ में तौबा। जॾहिं मुंहिंजी शादी थी वई न त पोइ तोखे बि शौक़ जाॻंदो। अदा तुंहिंजी शादी थी वञे असांजे लाइ इहो ई काफ़ी आहे। ही असांजो को महिमान आहे जो ओताक ते विहारे हिनखे मानी खारायूं। खण बारो करो ओताक जी सफ़ाई। मूंखे कहिड़ो लाचार जो मां तव्हांजी ओताक ते बुआरो ॾियां? ओताक जो बुआरो त छा, पर तोखां गिटिन जा गटर बि साफ़ कराईंदासीं। मुंहिंजो कहिड़ो दो आहे, पैसा त तव्हांजा बाबा खाई वियो आहे। इन जो मतिलब त गिटिन जा गटर तुंहिंजे पीउ खां साफ़ कराई। अदा तेरिया हे गटर साफ़ कंदा अदा गुलू जे करे असां हिननि खे मथे ते चाढ़े छॾियो आहे। दादा मुंहिंजो सालो कुझु त हिन जी इज़त तूं अञा उम्मीद रखी वेठो आहीं त तुंहिंजी शादी हिन जी भेण सां थींदी। अदा उम्मीद न बल्कि पूरी पक्का मुंहिंजी शादी दादली सां थींदी। जहिड़ी इज़त कयो पिया तोखे रिश्तो बि त अहिड़ो ॾियूं न। हिन खां वधीक तव्हां इज़त जे क़ाबिल बि न आहियो। तव्हांखे त बंदूक हणिजे। अदा गुलू जे करे तोखे बख़्श था कयूं। हाणे बुआरी हड़ दे त कयां न हिते जो ते पूरो। सारंग इहो गुलू जो सहुरो हुयो न? यार मूंखे न आहे ख़बर, मां इन माण्हूअ खे पहिरियों दफ़ो थो ॾिसां। तो छा अॻ में कॾहिं गुलू जे सहुरे खे ॾिठो आहे छा? हिकु चकर ॾिठो थमांसि, सो बि परे खां। यार खॾ में हणे न, असांजो छा वियो? मूंखे गुलू चयो जिथे बि नज़र अचेव त मूंखे फोन करे ॿुधाए छॾिजो। हा साईं,
तोखे चयो ई पोइ करेस भले फोन। हाणे फोन करण जो केड़ो फायदो जेस ताईं गुल्लू वारा अचनि हे वञी वरी अलाए काथे पहुता। भाऊ कोड़ल बड़ी मुखे ते रहण जी इजाजत जो 3 ॾींहं ते पैसनि जी भरी खणी ईंदुसि घबरायो छो था। ठीक आ 2 ॾींहं रहण जी इजाजत ॾिए थो पर जे 3 ॾींहं पैसनि जी भरी न खणी आए न त कपड़नि जी गंढ में विझी दरिया में उछलाईंदो साईं। ओड़ा गैरत त वॾी कई थई पर हिन चमड़े खे मोह ॾेई सघंदे। जेकर हिननि खे मां मोह न ॾेई सघिस न त पोइ बाक़ी तूं छा लाई। न नानी साणी जो विच में को बि कम न आहे। चेली जे तोखे या न निबरणो बि तोखे पवंदो। अरे जे तव्हां ॿ हो त असां बि त ॿ थींदासीं न। ठीक आ मुखे कबूल आ। तो जो है राहब जो मुकाबलो मुझो है सियाणीअ जो। बस हाणे बस मुआ खगा हलियो हर सियाणी सां मुकाबला करण। मुझी रानी आखिर तू मुआ एडो बिजार छो आ? ओ मोर निभागो नी घोटो ॾेई साह कढंदी सां। केतिरा दफ़ा मूं तोखे झलियो आ त मूंखे रानी न चओ तो कर। पो भला तोखे डेल चवां या मीना चवां वधीक छा चवां हंस चवां या कबूतरी चवां चो छा चवां। बस हाणे बस हलियो वर सियाणी के मस्का हण। अरे जाड़ो छा थींदो आ जाड़ो अंद कोठ में रुगो अचे न। देखो जाड़ा तू अॼु मुंहिंजे घर में कीअं आयो आहीं याद मूंखे ख़बर ॿुधा। ॾिठो अहिड़नि ठठनि सां ॼणो को घर जो मालिक हुजे। मालिक त आहियां पर तूं हिते कीअं आयो आहीं? के खणे खुटी ॻोल्हे शिकार न कर। तूं अची थका कयो आहे हिते। नवाब खान अञा ही किसो निबरियो न आहे। ईअं सम्झ त हिन घर में तूं बि रही सघीं थो ऐं मां बि। छड़ा तो लाइट का भी जाना है बाहर निकल। ठहियो अहिड़ो ठाको न थियो। खणी ॼाड़ी न हण ॿुधाई तो जाड़ा का न ढींगा ढेरी तो पंहिंजे पुटनि जा पंहिंजे घर वारनि जा कया पर हाणे तुंहिंजा ढींगा ढेरी असां करे छॾिया। निकिर अरे तो सुन सो ज्यादा धिका ॾेसि कढो त ॿाहिरि। नवाब खान पंहिंजो होश न एकरे पंहिंजे होशन मां निकिते न थाणे ते ऊंधो टकराईंदो सां। डाला थाणा होॾा खुलिया पिया अथई कोरठूं खुलियूं पियूं जेके वणई ते कंदा हले पर हितां मुंहिंजा पेर टाह मरी वेंदे हरू भर अॻिमी मरण में आई छो तो असांजा हज़ार में जी निकुर भर। चाचा नवाब हे ईअं न वेंदो न जलके खे धिका ॾेई कढणो पवंदो। ख़बर आहे मूंखे ख़बर आहे त तूं हेॾो मुड़ुसु माण्हू आहीं। ॼाणा थो तव्हां सभिनी खे। अरे मां मुड़ुसु माण्हू न आहियां बाक़ी तूं साईं वॾो मुड़ुसु माण्हू आहे। निकुरानी त धिका ॾेई कढाए ॿाहिरि। मां सभिनी खे ॾिसी रहंदुसि कॾहिं तव्हां पास न आहियो न को ढेरी करे छॾींदोसांव। हाणे फट मार चोस पर चल त जानी सही आहे।